अस्सलाम वालेकुम दोस्तों कीअं आहियो? ख़ुशि आहियो? मां उमेद थो कयां ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु हिकु दफ़ो ॿीहर उस्ताद जलाल चांदनी जी हिकिड़ी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 46 शानी खणी आया आहियूं। उमेद तव्हांखे बेहद पसंदि ईंदी। दोस्तों हीअ जेका महफ़िल आहे तव्हां ताईं पुॼाइण में असां ताउन कयो आहे वॾे नूरमंद वसाण ॻोठ राबताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजूरे खां, जेको उस्ताद जलाल चांदनी जो मदाह परिस्तार ऐं दीवानो मस्तानो आहे। दोस्तों अस्सलाम वालेकुम कामरान सिद्धी साईं, छा लवाला साईं, खुश ऐं खैर साईं। नूर मोहम्मद वसाण तो अर्ज़ कयां, ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे ॻोठ राबताणी खां। दोस्तनि जी फरमाइश जी याद 46 नंबर तोट आहे मुंहिंजो। हा साईं आहे जी शानी कंपनी आहे मुंहिंजो। हा साईं शानी वारो इहो त कामरान सिंधी खे ॾे भला रिकॉर्ड करे त इहो असांखे ॿुधरा इहो लॻाइजो साईं। पोइ अॼु तोॾे रिकॉर्ड करे मोकिलियां थो, इहो त लॻाइजो महिरबानी। दोस्तों हींअर हिन महफ़िल जो पहिरियों कलाम ॿुधंदासीं, जंहिंजा ॿोल आहिनि आहे तन में मूंखे तुंहिंजी तात सॼणु। तमामु ख़ूबसूरत कलाम आहे माज़ी जो ऐं जग मशहूरु आहे दोस्तों। ऐं जो शाइर आहे ख़ादिम चांडियो, वाह जी शाइरी कई अथसि। दोस्तों तव्हां ज़रूरु ॿुधी ॾिसो। दोस्तों वीडियो खे ॾिसी करे लाइक ज़रूरु कंदा कयो, कमेंट्स कंदा कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। साजन तुझी सिक जा अथम अंदर आखेर रातो ॾींहुं रूह में कया वहमन वाहेर। अजी हूं दामन चवे ॾींहां भेर ओ जान जिगर जेरा बेली तोखे दोस्त दुआ कल। साजन तुझे सिक जी वो अला अचम अंदर में उणतण वो साजन साजन तुझे सिक जी अथम अंदर में उणतण वो थोड़ा ऐं फेरा कजा था चाक कन चुण चुण हे कर हाल हमन जो अति साजन त सुन सुन ओ तुंहिंजूं ॻाल्हियूं ऐं गुण गुण मूंखां के दम विसरल की न की। हुसैन भाई खादिम शायरा जिनजा रेडियो में कलाम आम हलन था, पर ही जेको ॿियो शाइरा हुआ हुसैन भाई खादिम, हिया खादिम हुसैन, पर ही चांजो छले जो खादिम हुसैन जेको तपदार हुन जो भाउ वेठो आहे। उहो छा थो चए, आहे तन में मूंखे तुंहिंजी तात सजन, आहे तन में मूंखे तुंहिंजी तात सजन, तुंहिंजी तात सजन ॾींहं सजन, आहे तन में मूंखे तुंहिंजी तात सजन, आहे तन में मूंखे तुंहिंजी तात सजन, तुंहिंजी तात सजन ॾींहं रात सजन, आहे हो तन में मूंखे। पेशकेश कामरान जानी सिंधी। खाधो खान की पानी पिया करो वेस करे सुबह शाम रुआ करो वेस करे सुबह शाम रुआ न खाधो खान की पानी पिया
आहे तन में मूंखे तुंहिंजी तातूं सजण आहे तन में मूंखे तुंहिंजी तातूं सजण तुंहिंजी तातूं सजण ॾींहं रातूं सजण आहे तन में मूंखे पेशकेश कामरान जानी सिंधी। पूरन मथा पूरन गमती नती पते समय सूर सहे तब दिल न रहे हो समय सूर सहे तब दिल न रहे साल कयामत फूल पवे साल कयामत फूल पवे समय सूर सहे तब दिल न रहे हो समय सूर सहे तब दिल न रहे मन साल कयामत फूल पवे साल कयामत फूल पवे मुझे कुर्ब करे बदे कदम भरे मुझे कुर्ब करे बदे कदम भरे दस कदम कदी मुलाकात खजन आहे तन में मूंखे तुंहिंजी तातूं सजण आहे तन में मूंखे तुंहिंजी तातूं सजण तुंहिंजी तातूं सजण ॾींहं रातूं सजण आहे तन में मूंखे तुंहिंजी तातूं सजण आहे तन में मूंखे तुंहिंजी तातूं सजण तुंहिंजी तातूं सजण ॾींहं रातूं सजण आहे तन में मूंखे पेशकेश कामरान जानी सिंधी। न को हाल वठी न का ॻाल्हि ॿुधी न को हाल वठी न का ॻाल्हि ॿुधी रुगो खाद मूंखे चयो ॾाढो चवी रुगो खाद मूंखे चयो ॾाढो चवी न को हाल वठी न का ॻाल्हि ॿुधी न को हाल वठी न का ॻाल्हि ॿुधी रुगो खाद मूंखे चयो ॾाढो चवी रुगो खाद मूंखे चयो ॾाढो चवी भला काॾे वञा वञी कंहिंखे चवां भला काॾे वञा वञी कंहिंखे चवां तुंहिंजे कुर्ब कयो मन मातू सजण आहे तन में मूंखे तुंहिंजी तातूं सजण आहे तन में मूंखे तुंहिंजी तातूं सजण तुंहिंजी तातूं सजण ॾींहं रातूं सजण आहे तन में मूंखे